तो खाने में क्या है? खाने में मुझे 26,000 रुपया है ना। चई नहीं मान से मैं रोटी पूछ रहा हूँ, न चवे तो सजी रात कुटिस। हाँ कदे कदे माण्हू वञी हाणे त नंढा ॿार बि अंग्रेजी पिया था ॻाल्हाइनि। जंहिं सिंध में रहूं था, अदा ॻाल्हायो न, जंहिं सिंध में रहूं था, जंहिं सिंध जो खाऊं था, ही धरती असांजी मां आहे। वॾे मुंशी चयो आहे त अछड़ो कबूतर अकेलो डांस ॾेखारे, ही जीअं सिंध जो कलाम आहे। दिल शेर थी उन जी आवाज़ में ऐं साउंड वारे जो शुक्रगुज़ार आहियां। तुंहिंजो साथ रहंदो त मुंहिंजो प्रोग्राम हलंदो। अल्लाह तोखे ख़ुशि कंदो। अचो ते हिन कलाम ते डांस बि कयूं, मां बि हेठि लहींदुसि ऐं वीडियो बि भरिजे ऐं दुनिया खे ख़बर पवे त असां सिंधी सभु गॾु आहियूं। ऐं जेके ॿी क़ौम वेठी आहे उहे बि असां सां गॾु आहिनि, भली पठान हुजे, महाजर हुजे, बलोच हुजे, केर बि हुजे। हिते छने में हिते आए गॾु आहियूं प्रोग्राम में, सभु मुस्लमान भाइर आहियूं। काशबार आई जा थोरा हितां छो जो इहो इनखे मां भाकुर पाईंदुसि। इन आरई के यो जावेद आरई जो लगे थो माइट हूंदो MP आई नवाब शाह में, वो आरई मुसां प्यार कंदो आहे। आरई भी समझते हिन कलाम में समझ असांजा दोस्त भाइर आहिनि। पंहिंजो अल्लाह ताला खुश कंदो। अचो दी कलाम ॾिसूं, मुंहिंजा सोना ईंदा। वॾी महिरबानी अल्लाह ताला खुश कंदो। ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके बि घोर जो पिया। आरई साहब का भी मैं शुक्रगुज़ार हूँ। अल्लाह आपको खुश करेगा। साईं वारन जो वॾियूं महिरबानियूं जो मूंखे साथ ॾिनो, हिन गाने कलाम ते मूंसां साथ ॾिनो, वॾी महिरबानी। अचो वरी थोरो हिकिड़ो खाको ॾिसूं, थोरो वरी खिलाइण जी तरफ़ वठी हलूं। जमाली साहब जिंदाबाद। अल्लाह तोखे ख़ुशि कंदो। असांजो दोस्त आहे जमाली DSP, उन जो भाइटियो आहे अदा सोणो। ऐं मूंसां इलाही हिकिड़ो ॿ किरदार बि थियल अथसि, टिकटॉक ते हले थो। बड़ी मेहरबानी जेके भी दोस्त आयो, सब क़ौमूं जेके आहिनि मां सभिनी जो मां नौकर आहियां, जेके भी ते क़ौमूं वेठियूं आहिनि। जरदारी जिंदाबाद, खोसा, जमाली, लुंड, जतोई, आरई, जमाली, मरी। हाँ मरी तो मैं वठा पे तो है मरी। मरी जिंदाबाद। गुलाम नबी मरी में मुझो दोस्त आ, काजी मंदवारो मूंखे मूंसां प्यार भी कंदो आहे, भाईंदो आहे। ऐं रमज़ान मरी जा त असां नौकर आहियूं, जो हे ॿार वठी आया आहियूं इन जे करे न। कॾहिं अच्छा तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो अब वेहो ख़ामोश, हिकिड़ो ड्रामे में मूंखे किरदार मिलियो हो, रमज़ान के छॾ संगत के विहारे। अचो तो खाको थोड़ो खाके जी तरफ हलू। संगत चए थी खाको ॾेखारियो। रमज़ान मरी चए थो तो खाको ॾेखारियो। खाके जो नालो आहे बाबा मुंहिंजी शादी करा। हाणे ॾिसूं त पीउ ऐं पुट पाण में छा था ॻाल्हाइनि, हिक ॿिए जी केॾी इज़त कनि था। इहो तव्हांखे ॾेखारियूं। अदा माठ करो, ओदा माठ कयो, पैसनि वेड़ा। छोरो मुंहिंजो लाइ काॾे ओहे पुट चए पियो मूंखे परणाए लभे ई कोन थो। इहो ॼट जो पुट वियो काॾे अचे मसलो, हिनखे मां 20 रुपया ख़र्ची ॾिनी, वियो लाइ ओयो अथई। अल्लाह तोखे ख़ुशि कंदो। पटरेडो जुकाम तोखे थी वियो, तूं मरिंदे न वञी हा न। ओ बाबा जी अब्बा, जेके तो मूंखे 20 रुपया ख़र्च ॾिनी न, हा जमालिन जा ॿार बुचोरी खसे विया। अरे खसे विया त पोइ तो कुझु कोन कयो? मूं बि कयो न। ग़ैरत आई तोखे? मूंखे वॾी ग़ैरत आई। ॿार मुंहिंजे अॻियां, मां ॿारनि जे पोयां भज भजा ठुक ठुका भज भजा। पोइ ॿार हिकिड़े घर में खड़ी आहे। हा मां अपने दर्द जी भुगस जी बा दर खड़का ठक ठक जेको चाचो निकरी आयो 80-90 साल जो कुराड़ो। चाचे के चे बाता जा बार मुगा पैसा खसे आ न। हाँ चाचे भरे मुगे चमाट आया। अरे 20 रुपया भी तो खा खस्यूं, चमाट भी तो खे आयूं, ते गैरत कोन आई? वरी गैरत आई। कम करया एकड़ो पक्क चाचे गोडे लाए भजी आया वा।
दरवाजो बंद कर ये मरी जमाली घर में न घिड़ी पवन कोड लही हेडे हजो ई तो छोरा बाबा अम्मा जो खेरा तू जो जन वीसी खुली भई अरे मार पवई बरो चाहन ये निकरंदा सालन या साल कोन अल्लाह खेर कर तू तो रोजी पियो कंदे न अल्लाह अरे रोजी कंदे ये छा थियो पुट ये न कयो ॾिस ई छा आहे बुधी बाबा थोड़ो बिहार तू पजे कमाई कर गाल बुध रोजी दे बार वठी आई करी पियो तो अञा बी रोजी कंदे छा आया बुध हां बाबा मुझहू करा हु जेके ॿिया सभु कनि पिया जेके दे लागे तो बि करायो ना मसलो छा आहे खुली ॿुधा न मुंहिंजी शादड़ी करा मां वॾो थी वियो शादी शादी कदो पहिरियां अकुल अथई वॾो अकुल तम छो कोन तम अकुल रात तुझे शह पर मां जूं कजूं तम शादी करें हाँ शादी करा ओ तू चाहते संग कोने शादी जो नालो तो थी मुखे माने मरूम याद आया अरे ओए नी याद कर माने मरी वई तो 11 साल मुझो पीटर धातो की अब आया मुखे गुला नबी मरी चए पियो नेरन सा शादी न कर गया रेडिटर फाटल थस तब मुकारो मो कयो मां माने सा शादी कई अरे अजकल 0 मीटर का गोल मां माने सा शादी कई 11,000 किलोमीटर हलनी बाबा चाहता मार पवई को गोल संग गोल पर का 0 मीटर गोल छो जो मां धक्के आया बाबा चावना खड घर में मुझे कन्न बाहर उछल जई ने वरी जे घर में आछा घर में घणा भातियूं 4 केड़ा केड़ा एकड़ो तू हां माने आऊं तो केदा शादी गई मां माने सा मां ब माने सा कंस अरे इस्लाम में जायज ना इस्लाम जो मिले दादी सा एफजो कोनी तो दादी सा शादी करन जायज ना है इस्लाम में भला बी का शादी तो मु फासा छोकरी इन छोरे मामा एड़ो बेज़र है एड़ो सफा बेकारा एकड़े डी असा जे दर ते फकीर सही नहीं अल्लाह जे नाले खैरात दो जट जे पुट पुफी रही छजस मां जे मासड़े मार पवई छोरा तू मुजी भींग कदे सफा चरिवा सही मोरी बाबे के ना 20 रुपया मुजो बाबा चे मुजला सनम सोपारी गया बाबो यो सनम पंजी भेण वधी आयो चिबा खाई दे जाई को सागो छोरो मुजो एडो निभागवा घर दे चे मास वनी कच्छो वठी हा तो कुराड़ी के पारायूं हिनका नालो विसरियो दुकानदार के चे हू दे चेबा हू नालो तो वठ छा चे हू छा ही करी जो जेको ही पाईंदा छोरो मुजो निभागवा तरड़ मुजो